सूरत आल इमरान आयत नंबर 18। फरमाया ला यत्तखिज़ुल मुमिनीनल काफ़िरीन मुमिनूनल काफ़िरीन औलिया, न बनाए मोमिन काफिरों के दोस्त मिन दूनिल मोमिनीन मोमिनन के छड़े करे। वमन यफ़अल ज़ालिका फ़लैसा मिनल्लाहि फ़ी शै, जेको शख्स ईअं कंदो वो ना है अल्लाह वटां उन जे लाइ का अल्लाह खां दोस्ती जी उम्मीद न रखे। इल्ला अन तत्तक़ू मिनहुम तुक़ात, मगर ही त कयो तव्हां पंहिंजे लाइ बचा वयुहज़िरुकुमुल्लाहु नफ़्सह, ऐं डिॼारे थो अल्लाह तव्हांखे पाण खां। व इलल्लाहिल मसीर, अल्लाह जी तरफ़ आहे मोटण। मोमिन छॾे काफ़िरनि सां यारी रखे इहो जाइज़ कोन्हे को। हा, बाक़ी हिकिड़े माण्हू खे जान जो ख़तरो आहे, यार चवंदा हीअं कर, असांजे बुतनि खे चओ माबूद न त मारे छॾींदासीं, टंग भञींदासीं, उन महिल मजबूरी में चए। बाक़ी का बि मजबूरी कोन्हे को वञे मंदरनि ते होली मल्हाइण, त इहो काफ़िरनि सां मुशाबिहत आहे, इन जो अल्लाह सां को बस बाबा अंग्रेज़ भला यूरोप कंट्रीज़ में इंसाफ़ आहे, सॼो ॾींहुं जी तारीफ़ कंदो अचे, इहो जाइज़ कोन्हे को। अल्लाह से चवंदो त काफ़िर तव्हांजा यहूदी नसारा कॾहिं बि दोस्त कोन थींदा, यानी कि जॾहिं बि मौक़ो मिलंदो तव्हांजा दुश्मन थी पवंदा। तव्हां ईअं कंदो त अल्लाह जो तव्हां सां को वास्तो कोन्हे। मरणो आहे तव्हांखे, जन्नत जहन्नम आहे। ऐं ॿी जाइ ते आहे तव्हां तख़िज़ु अदुव्वी व अदुव्वकुम औलिया मिन दूनिल मुमिनीन, मुंहिंजा दुश्मन पंहिंजा दुश्मन यार करे न बणायो मोमिननि खे छॾे। यहूद नसारा तव्हांजा दुश्मन, अल्लाह जा दुश्मन। इज़राइल अमेरिका बरतानिया हे सभु असांजा दुश्मन, अल्लाह जा दुश्मन। दुआ अल्लाह ताला असांखे काफ़िरनि सां संगत खां बचाए।